सिंध मां अचण खां पोइ सिंधी न सिर्फ़ु हिंदुस्तान में पर दुनिया जे कुंड करछ में पखिड़िजी ईअं विया आहिनि त ॼण त किथे जा बि कोन रहिया आहिनि। घणेई दफ़ा जॾहिं गैर सिंधियुनि सां ॻाल्हाइणु थींदो आहे त ख़ुशि करण लाइ ईअं ई चवंदा आहिनि त तई सिंधी त सभिनी हंधि पखिड़िजी वियो आहियो, सभिनी हंधि छांइजी वियो आहियो, सभिनी जे मथां कंट्रोल कयो वेठा आहियो। हाणे इहे ख़ुशि करण जूं ॻाल्हियूं त सही आहिनि पर असां पंहिंजी आइडेंटिटी बिल्कुलु विञाए छॾी आहे। इहा हक़ीक़त आहे त सिंधी सभिनी हंधि छांइजी विया आहिनि पर हर कंहिं इदारे खे, हर कंहिं स्टेट खे, हर कंहिं कंट्री खे पंहिंजी हेड ऑफिस ईंदी आहे। पोइ उहा कैपिटल जे रूप में हुजे या सचपच एडमिनिस्ट्रेटिव ऑफिस जे रूप में हुजे। इंडिया जी बि कैपिटल त दिल्ली आहे न, घणेई स्टेट्स हूंदा, कैपिटल दिल्ली आहे। महाराष्ट्र स्टेट आहे, उनखे बॉम्बे पंहिंजी कैपिटल आहे न। असां सिंधियुनि खे न को कैपिटल आहे न को का हेड ऑफिस आहे। सॼी असांजी जेका सभ्यता आहे, जेका सॼी असांजी आइडेंटिटी आहे खुलियल आगंद में पई आहे, जंहिंजे मथां को शेड कोन्हे, को छपिड़ो कोन्हे, जंहिंजो को बि संभाल करण वारो कोन्हे। इहो ज़रूरी आहे त असांजी का हेड ऑफिस हुजे। सिंधियुनि खे पंहिंजो हिकिड़ो स्टेट ज़रूरु हुअणु खपे जेको अॼु न सुभाणे थींदो। मूंखे इहा वॾी उमेदु आहे इहो थींदो। हाणोकी जेका टही आहे सा काफ़ी इन ॻाल्हि खां फिरती वई आहे, छाकाणि त सॼो हिंदुस्तान जे आज़ादी खां पोइ सॼो कॉन्संट्रेशन ख़ाली मटीरियल कलेक्शन ते पे रहियो आहे। पर अॼु मां ॾिसां थो वधीक माण्हू आइडेंटिटी क़ाइमु करण लाइ कोशिशि करे रहिया आहिनि ऐं इहा जॾहिं वधंदी वेंदी ऐं काफ़ी जागृता ईंदी त सिंध स्टेट बि थींदो ऐं थियणु खपे।